रब पाक जो कुरान पाक तो फरमाए त सब्र खां मदद त वठो, वस्तईनी वसब्र, सब्र खां मदद। असां में सब्र जी आदत आहे ई न। हमेशा असां जल्दबाज़ी कई आहे, जल्दबाज़ी में पंहिंजे पोयनि खे बि तकलीफ़ ॾिनी। तव्हां हर वक़्तु इहो ई चाहींदा आहियो त बसि जेको थिए हिनमहिल थिए, पोइ न थिए। हिनमहिल वारो तव्हांजे पोयनि खे बि परेशान कंदो, जेको पोइ वारो आहे न, इहो उन्हनि जे पोयनि खे बि परेशान कंदो। यादि रखो, जेको इंसान सब्र खां मदद थो वठे, उहो इंसान कॾहिं बि ख़ुदा जो कसम ज़लील ऐं रुसवा न थींदो। सब्र हिकु अहिड़ी सवारी आहे जो पंहिंजे सवार खे हेठि किरण बि न ॾींदी आहे। सब्र हिकु अहिड़ी सवारी आहे जो पंहिंजे सवार खे हेठि किरण बि न ॾींदी। उहे तव्हां इंसान आहियो, हर शइ में जल्दबाज़ी, हर शइ में जल्दबाज़ी। तव्हां जेकॾहिं अल्लाह पाक जा मौजज़ा ॾिसणु चाहियो था त मुंहिंजी ॻाल्हियुनि ते एतबार कयो। ख़ुदा जो कसम त अल्लाह जा मौजज़ा ॾिसंदा। हमेशा जंहिं जल्दबाज़ी कई आहे, जा क़बर में अंदरि पियो आहे, हाँ, जा जेल में अंदरि पियो आहे, जा ज़लील ऐं ख्वार लॻो पियो आहे, जंहिं बि जल्दबाज़ी कई आहे। बाबा अॻिला जेकॾहिं थोरा तव्हांखे पंहिंजा रवैया चेंज ॾेखारनि न, रवैया माना सम्झो था त हिकिड़ो बाज़ार में अहिड़ा तेड़ा बि साम्हूं अची वेंदा आहिनि जिन सां माना जो असांखे मुक़ाबले जे लाइ मजबूरी थी वेंदी आहे त हिननि सां मुक़ाबिलो कयो। अगरि तूं मुक़ाबले जी जाइ ते तूं सब्र करे वेंदे त उहो इंसान कंहिं वक़्त में तोखे ज़रूर नज़र ईंदो, ज़रूर। यादि रखो, मां उहे इंसान बि ॾिठा जेके ॾाढ कंदा, अॼु उहे ॾाढ करण वारा पंहिंजी चेलियूं बि भंजराए पंहिंजे घरनि में वेठा अथव। अल्लाह रब्बुल जलाल वल इकराम जी जेका ताक़त आहे न, शायदि उहो तोखे ख़बर पइजी वञे न त अल्लाह जी ज़ात बबरकात तुंहिंजो वॾो यकीन थी वञे। अल्लाह में यकीन रख, अल्लाह ते भरोसो रख, बेड़ा पार थींदे। सब्र ऐं नमाज़ खां हर शइ में मदद वठो। मां बार बार सब्र जा लेक्चर छो ॾींदो आहियां, छो त ॾिसो न, असांजे माशरे में अहिड़ा इंसान बि आहिनि जेके पंहिंजी जल्दबाज़ी जे करे पाण खे तबाह ऐं बर्बाद करे वेठा। असांजे माशरे में जल्दबाज़ी घणी आहे, जल्दबाज़ी ॾाढ मुर्सी घणी आहे। ॾाढ मुर्सी करण वारा त ज़लील ऐं ख्वार त आहिनि ई आहिनि, पर तूं उन ॾाढ मुर्से सां जेकॾहिं ज़बान लड़ाईंदे त पोइ ज़ाहिर तकलीफ़ खां अलावा ॿियो कुझु बि नथो मिली सघे। जेकॾहिं तूं पंहिंजो पाण खे उन वक़्त में ख़ामोश ऐं सब्र में रखंदे, अल्लाह तोखे रब जी ज़ात जो कसम रिज़ल्ट ॾेखारींदी। यादि रखिजे, अल्लाह ते भरोसो रखो, अल्लाह ते यकीन रखो। जिन तव्हां सां कई आहे, तव्हां अल्लाह ते छॾे ॾियो। जेको इंसान रब ते छॾींदो, अल्लाह उन जो इंसाफ़ ज़रूरु कंदो आहे। ऐं सब्र, नमाज़, इहे ॿई क़ाइम कयो। अल्लाह रब्बुल जलाल वल इकराम तव्हांखे सलामत रखे, तव्हांखे सब्र ऐं नमाज़ जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको बि इंसान अगरि चाहे थो त मां कंहिं मंज़िल ते पहुचां, मां कुझु थियणु चाहियां थो, त सभ खां पहिरियों नमाज़ ज़रूरु थिए। तुंहिंजे जेके दिलनि जा ख़्वाब ख़्याल जेके बि हूंदा न, उहा नमाज़ पूरा कराईंदी आहे। नमाज़ जी पाबंदी कयो, फजर जी नमाज़ खां स्टार्ट कयो, ईशा जी नमाज़ में ख़तमु। नमाज़ बि उहा जो नमाज़ जे वक़्त में इहो सम्झे त आॾो मुंहिंजे आॾो रब ख़ालिक़ अकबर ज़ुल जलाल वल इकराम बीठो आहे।
हिकु ऑफिसर हूंदो, तव्हां जे आॾो, हुन जे आॾो कहिड़ा निमाणा थी बीहंदा आहियो।